ख़बर शामिल कयूं पिया। ठटो खां प्रेस क्लब मीरपुर साकरो में ख़ासि कैली बिरादरी के अगवाननि जो बाअसर वडेरनि खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अब्दुल रज़ाक ख़ासि कैली, शेफ ख़ासि कैली, अली रज़ा ख़ासि कैली ॻाल्हाईंदे चयो त असांखे बाअसरनि बिला जवाज़ तंग करे तशद्दुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं असांजे घरनि ते पंहिंजे बिरादरी जे बाअसर वडेरे ऐं उन्हनि जे शार्तनि अचानक मोतमार हमलो करे लठबाज़ी कई, जंहिंमें असांजा कुझु नौजवान अली रज़ा, काशिफ रज़ा, शुएब रज़ा ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया, जिन खे शेख ज़ैद अस्पताल पहुचायो वियो, जिते उन्हनि खे फर्स्ट एड ॾिनो वियो। मीरपुर साकरो हद जे थाणे ते एनसी कटण बावजूद अञा ताईं पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। उन्हनि जो वधीक चवणु हो त असांखे जानलेवा धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। अगर सुभाणे असांजो को भी जानी या माली नुक़सान थियो त उन जा ज़िम्मेवार हद जी पुलिस हूंदी। वधीक उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त असीं एसएसपी ठट्टो, डीएसपी ऐं एसएचओ मीरपुर साकरो ऐं ॿियनि वस वारनि खे पुरज़ोर मुतालबो कयूं था त असांखे उन्हनि बाअसर वडेरनि ऐं उन्हनि जे शार्तनि खां तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद अशरफ ख़ासि कैली, बेरोची, बे न्यूज़।